मुरली साहब, तव्हांजी हिकिड़ी आदर्शी ऐं ज़िंदगी रही आहे, तव्हांजा वॾा कम आहिनि। कहिड़ा अहिड़ा कम आहिनि तव्हांजी ज़िंदगीअ में जेके तव्हांजे ज़मीर खे मुतमइन था कनि? कहिड़ा टे कम के टे अचीवमेंट्स ज़िंदगीअ जूं? मां सम्झां थो त सुठो सोचणु हिकिड़ो वॾो कमु आहे। ऐं जेको मूं अदारो जॉइन कयो इहो 86 में कयो। SIUT जेको हाणे थियो उन वक़्तु सिविल अस्पताल जो यूरोलॉजी वार्ड हुयो। त इनखे मां, छाकाणि त मुफ़्त इलाज जो अदारो आहे, सभु लाइ मुफ़्त आहे, का पुछा गाछा कान्हे त तव्हां केरु आहियो। कंहिंखे इहो साबित न आहे करिणो त तव्हां मुस्तहिक़ आहियो, इहो न आहे साबित करिणो। कंहिंखे को फॉर्म न आहे भरिणो, अचिणो आहे इलाजु कराइणो आहे। त मुफ़्त इलाजु इज़त ऐं नफ़्स सां, इहो नारो आहे SIUT जो। इनखे मां ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो कमु सम्झां थो। जेको मूं पंहिंजे ज़माने में DSF जे ज़माने में सियासी कमु कयो, ठीकु आहे, ऐं ईमानदारी सां कयो। जेतिरो टाइम हुयो, हाणे त उहा सियासत कान्हे, उनखे मां पंहिंजो हिकिड़ो सम्झां थो आदर्शी कमु, त मां उहो कयो। ऐं मुंहिंजी सोच तब्दील न थी, ठीकु आहे, सॼियूं तब्दीलियूं आयूं, जेको कुझु थियो, पर मुंहिंजी सोच साॻी आहे त माण्हुनि जे लाइ कमु करिणो आहे, माण्हुनि जे कमु अचिणो आहे, ऐं माण्हुनि जो इहो हक़ु आहे मुफ़्त तइलीम, मुफ़्त इलाजु, उन्हनि खे घर मिले, उन्हनि खे रोज़गारु मिले। उन लाइ मां अञा बि सोचां थो ऐं लिखां जेको बि थो उहो ई आहे। त टियों जेको कमु आहे, जेको मां लिखां थो ऐं लिखी करे कयां थो, चाहे उहो सिहत जूं शयूं लिखां थो या का स्टोरी नंढड़ी लिखां थो या शाइरी थो कयां, उनमें बि तव्हांखे उहा ई शइ झलक ईंदी। ऐं जेके असांजा दोस्त सम्झंदा त हाणे कुझु न कजे, बसि हाणे पाण खे ठीकु कजे, मुंहिंजे ख़्याल में उहो ग़लति सोचनि था पिया। त उन्हनि जी सोच उहा ई रहणु खपे, उहो कोशिशि कंदा रहनि। असांजे हथ में कोशिशि आहे, उहा जेकॾहिं छॾिबी त असां सम्झो पाण खे मायूसी ॾे धिकींदासीं। कोशिशि कंदो रहिजे। त मां इहे शयूं कयां थो, तंहिं करे मां सम्झां थो त मां ठीकु कमु थो कयां। ठीकु आहे, हाणे उनखे कहिड़ो बि नालो ॾिजे, आदर्श ॾिजे, को प्रिंसिपल्स ॾिजनि लाइफ जा, मगर मां इन करे चवंदो आहियां त मां कॾहिं पैसो न आहे वरितो कंहिंजे इलाज में, प्राइवेट मूं कॾहिं कई न। चांडका में मूं इहो सोचियो त मूंखे प्राइवेट न आहे करणी। जॾहिं मां जैकबाद में MBBS करे हाउस जॉब करे कराची अचां पियो पढ़ण लाइ, त मूंखे काफ़ी दोस्तनि घर वारनि चयो त बाबा डिग्री वठंदे पोइ बि त कमाइणो थी न, त क्लिनिक खोल जैकबाद में, ख़ाली पियो आहे जैकबाद, 4 ई डॉक्टर आहिनि सिर्फ़ु। मूं चयो न, मूंखे इहे ॻाढ़ियूं पीलियूं दवायूं न आहिनि विकिणियूं, मूंखे प्राइवेट करणी न आहे। त मां बेसिकली आयो हिते हुयुसि पैथोलॉजी जी, हीअ पैथोलॉजिस्ट आहे, मां पैथोलॉजी करणु आयो हुयुसि MCPS। ऐं मूंखे बेसिकली सियासत करणी हुई। नंढड़ी डिग्री वठी त पेट गुज़र थिए ऐं पोइ मां लेफ्ट ई सियासत कयां। पर मां अदीब साहिब सां मिलियुसि पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन में, मां जो मेंबर हुउसि ऐं एक्टिव हुउसि। त साईं मूंखे चयो तूं मूंसां गॾु अची मास्टर कर, मूंसां गॾु कमु कर, तूं एॾो एक्टिव आहीं। त पोइ मां अदीब साहिब सां गॾु अची वियुसि, यूरोलॉजी वार्ड हुन वक़्तु, पोइ हाणे त वॾो अदारो थी वियो आहे SIUT। त मां सम्झां थो त कुझु न कुझु मूं कंट्रीब्यूट कयो माण्हुनि जे लाइ, समाज जे लाइ, मुआशरे जे लाइ, मुल्क जे लाइ, पंहिंजे सूबे जे लाइ। त मां ईअं सम्झां थो त न, बिल्कुलु हिन में को शक न आहे त तव्हांजी ज़िंदगी हिकिड़ो जदोजहद रही आहे ऐं इंसाननि जी बहितरीअ लाइ, इंसाननि जी भलाईअ लाइ, ऐं हिकु मुतहरिक जीवन जेको आहे उहो तव्हांजी ज़िंदगीअ मां असांजे उत्साह वांगुरु सदाईं महसूसु कयो आहे। ऐं पुष्पा, तव्हां जेको आहे हिकिड़ी तव्हांजी हिकिड़ी सेल्फ मेड शख़्सियत आहे। तव्हां माना डॉक्टर बि आहियो, अदीब बि आहियो, समाज में जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं, पोइ इन्हनि तजुर्बनि खे कॾहिं तव्हां नसर में लिखण जो सोचियो आहे? न, मुंहिंजो नसर में गॾु गॾु कमु हले थो। मूं 2010 खां स्टोरियूं लिखणु शुरू कयूं, छो जो कलम पको थी वियो त लॻो त हाणे मां पंहिंजो मूंखे तव्हां खां पुछणो त कहाणियूं पोइ तव्हांजूं उहे माना बाज़ाब्ता आहिनि? जी, मूं 2 कहाणियूं, मुंहिंजी 1 या 2 कहाणियूं छपियूं आहिनि। हिकु हींअर रिसेंटली छपी आहे, हम असरी में कहाणी छपी आहे, पर ॿियूं बि तयारु आहिनि, जंहिंखे थोरो
वक़्त जी ज़रूरत आहे, उहो भॼ भॼां वारी लाइफ आहे, त ॿियूं बि जल्दी ईंदियूं। ऐं तव्हां उहा ॻाल्हि कंटिन्यू कयो जेका तव्हां मां इहो ई ॿुधाइण पिए चाहियो त मूं पोइ कहाणियूं बि लिखियूं 2010 खां पोइ, पर एॾियूं मूं कोशिश न कई पर उनखे। तव्हांजी जेका ज़ाती ज़िंदगी आहे, जेके तजुर्बा तव्हां रियल लाइफ में फेस था कयो, अक्सर माण्हू आत्मकथा लिखंदा आहिनि जी या पंहिंजे हिन ज़िंदगीअ जूं जेके तव्हांजो घरेलू ॻाल्हियूं आहिनि, असां सम्झूं था त इहे सभई बि लिखणु घुरिजनि,